Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. कराची जे इलाके महमूदाबाद में नाले ते हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान रहवासिन ऐं पुलिस में चकरियूं हवाई फायरिंग पथराव ऐं शेलिंग सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। मचरियल मुज़ाहिरीन पुलिस वैन समेत केतिरनि ई गाॾियुनि जा शीशा टोड़े छॾिया। पुलिस ऑफिसर्स ऐं अहलकार फायर स्टेशन में पनाह वरिती। चकरियुनि में पुलिस अहलकारनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी। रहवासिन जे धरणे सबबि महमूदाबाद रोड ट्रैफिक लाइ बंदि थी वियो। गाॾियुनि जूं डिघियूं क़तारूं लॻी वियूं। इंतिज़ामिया ऐं मुज़ाहिरीन विच में ॻाल्हियूं जारी। नवाज़ शरीफ़ बीमारी जो बहानो बणाए लंडन वियो ऐं हाणे वापसि नथो अचे। बरतानवी हुकूमत खे रूपोश करार ॾिनल जवाबदार बाबति आगाह करे छॾियो। एहतसाब बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार शहज़ाद अकबर जी प्रेस कॉन्फ्रेंस। शहज़ाद अकबर चयो त मुल्क में अरबें रुपयनि जी सरकारी ज़मीननि ते कब्ज़ा थियल आहिनि। एहतसाब जे अमल खे वधीक तेज़ करण लाइ क़ानून साज़ी करे रहिया आहियूं। अफ़गानिस्तान जे हिक ॾींहं जे दौरे ते काबुल पहुतल वज़ीर आज़म इमरान ख़ान सां अफ़गान सदर अशरफ गनी जी मुलाक़ात। ॿिन्ही मुल्कनि विच में वफ़्द जी सतह ते बि ॻाल्हियुनि दौरान वापारी मुआहिदे खे हतमी शक्ल ॾिनी वई। वज़ीर आज़म ऐं अफ़गान सदर गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ख़िते में जटादार अमन जी बहाली लाइ गॾियल कोशिशूं जारी रखण ते इतफ़ाक़ करे वरितो। वज़ीर आज़म इमरान ख़ान अफ़गानिस्तान में पुरतशद्दुद वाक़िअनि ते ॻणिती ज़ाहिर कंदे चयो आहे त अफ़गानिस्तान में अमन ख़िते जी सलामती जो ज़ामिन आहे। असां ऐं अफ़गान अवाम अमन चाहियूं था। मुफ़ाहिमती अमल में पाकिस्तान हाकारी किरदारु अदा कंदो रहंदो। अफ़गान सदर अशरफ गनी चयो त अफ़गानिस्तान में तशद्दुद जे ख़ात्मे लाइ जंग बंदी चाहियूं था। इन हवाले सां पाकिस्तान मस्बत किरदारु अदा करे सघे थो। ॿिन्ही मुल्कनि विच में सहकार ख़िते जी तरक़ी लाइ अणकर आहे। अफ़गान सदारती महल में पहुचण ते इहो मौजिज़ो सम्झ में न आयो त गिलगित बल्तिस्तान जे इलेक्शन में वोट सभ खां वधीक पीपल्स पार्टी खयां, पर सीटूं वरी तहरीक इंसाफ़ खणी वई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जूं गिलगित में मीडिया सां ॻाल्हियूं। बिलावल चयो त इलेक्शन कमीशन पीटीआई जो इलेक्शन लीग बणियल आहे। जीबीए एकवी में पोलिंग बॉक्स चोरी थिया, औरतुनि खे वोट ॾियण खां रोकियो वियो। असांखे सरकारी नतीजनि जो इंतज़ारु आहे। कुछ जमातूं गिलगित बल्तिस्तान जे इलेक्शन खे दाग़दार बणाइण चाहिनि थियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी हिकु वॾी पार्टी जो सरबराह आहे, खेसि अहिड़ो रवैयो नथो सूंहे। गिलगित बल्तिस्तान जे चीफ इलेक्शन कमिश्नर राजा शहबाज़ ख़ान जी प्रेस कॉन्फ्रेंस। इलेक्शन कमिश्नर चयो त इल्ज़ाम लॻाया पिया वञनि त इलेक्शन कमीशन चूंड नतीजा लिकाए रही आहे। को बि अमल आइन जे उबतड़ आहे त साबित कयो। इल्ज़ामबाज़ी सां गिलगित बल्तिस्तान जो नुक़सानु थींदो। लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत फंडिंग केस में गिरफ़्तार हाफ़िज़ सईद खे 10 साल 6 महीना क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी। 1,10,000 रुपया ॾंढ लागू करण जो फ़ैसिलो। हाफ़िज़ सईद जी मिल्कियत बि ज़ब्त करण जो हुकुम। अदालत पारां केस में शरीक जवाबदार यहया अज़ीज़ ऐं ज़फ़र इक़बाल खे बि 10 साल 6 महीना क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी। हाफ़िज़ समेत ॿियनि जवाबदारनि ते कलदम तंज़ीमुनि खां फंड वठण जो इल्ज़ाम हो।
25 साल में सारा कब्जा माफिया छा गया है। बाबा इतना कब्जा है कि अगर एक प्लाट बेचें तो पाकिस्तान रेलवे का सारा खसारा खत्म हो सकता है। ये 90 लाख की एक कोच बनी है, 40 कोचें ये बनाई हैं, 1.8 बिलियन रुपीस जो है वो KCR पे लगाएंगे। अभी तक 17 मिलियन लग चुका है। 1.8 बिलियन इमरान खान ने हमें दिया है, सारे का सारा KCR पे लगाएंगे और कल के दिन की सवारी भी मुफ्त का ऐलान करते हैं। पंजवीह सालन खां पोइ कराची में ट्रेनूं ट्रैक ते अची वयूं। रेलवे वारे वज़ीर शेख रशीद सर्कुलर रेलवे जो इफ़्तिताह कयो। ट्रेन जो किरायो 30 रुपया मुक़ररु करण जो ऐलान। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त 25 सालन बाद कराची में रेलवे जी ज़मीननि जो नक्शो ई तब्दील थी वियो आहे। कब्ज़ा माफ़िया जो रेलवे ट्रैक ते कब्ज़ो थियल आहे। रहियल ट्रैक जो कमु मुकमल थियण ते KCR में इज़ाफ़ो कंदासीं। सिंध हाई कोर्ट सखर बैराज कॉलोनी मां अॻोणे MPA जावेद शाह जे बंगले समेत गैर क़ानूनी तौरु अॾियल कमर्शियल जायूं ठाहिण जो हुकुम ॾेई छॾियो। रहायशी हद दख़लियूं हटाइण लाइ 1 महीने जी मोहलत। ॿुधणी दौरान एडवोकेट जनरल सिंध पेश थी अदालत खे ॿुधायो त वॾो वज़ीर कोरोना में मुब्तला आहे। फ़ैसिलो करण लाइ मोहलत ॾिनी वञे। अदालत रिमार्क्स ॾिना त अॻु बि हुकूमत खे मोहलत ॾेई चुका आहियूं। जेकॾहिं 3 ॾींहनि अंदरि कमर्शियल हद दख़लियूं ख़तमु न थियूं त रजिस्ट्रार जी निगरानी में ऑपरेशन थींदो। मनी लॉन्ड्रिंग ऐं पार्कलैंड रेफरेंस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं फरियाल टालपुर जी 25 नवंबर ताईं हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर। एहतसाब अदालत में ॿुधणी दौरान आसिफ ज़रदारी, फरियाल टालपुर ऐं अब्दुल गनी मजीद पेश न थिया। अदालत आसिफ ज़रदारी जे वकील फारूक एच नाइक खां पुछाणो कयो त अव्हां पेश छो न थी रहिया आहियो। फारूक एच नाइक ॿुधायो त सिंध हाई कोर्ट बार जी चूंडुनि सबबि गैर हाज़िर हुअसि। लाहौर की एहतसाब अदालत अपोजिशन लीडर शहबाज शरीफ के बुलेट प्रूफ गाड़ी फ्राहम करण जो हुक्म ॾेई छॾियो। शहबाज शरीफ ऐं हमदा शहबाज के ॿीहर बख़्तबंद गाड़ी में पेश न करण जो हुक्म। एहतसाब अदालत जे एडमिन जज जवादुल हसन शहबाज शरीफ जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो कयो। अदालती हुक्म ते घरू सेक्रेटरी ऐं SP हेडक्वार्टर्स पेश थिया। शहबाज शरीफ ऐं हमदा शहबाज दरख़्वास्त कई हुई त खेनि जेल में तकलीफ़ आहे, बख़्तबंद गाड़ी में अदालत आणण खां रोकियो वञे। अदालत में कैमराऊं लगाए सिधी दी तमाम के ॾेखारियो नैब छा करे रहियो आहे। LNG केस में अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी एहतसाब अदालत के गुज़ारिश। अदालत शाहिद खाकान अब्बासी जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। शाहिद खाकान अब्बासी अदालत में चयो त मूंखे 26 सिफ़नि ते वधियल चार्ज शीट ॾिनी वई आहे। सियासतदाननि जी बेइज़ती करण लाइ इल्ज़ामनि जी फ़हरिस्त लॻाई वई। छा वज़ीर आज़म थियण कानून जी भञकड़ी आहे? ख़बर नाहे त फ़र्द जुर्म में कहिड़ा कहिड़ा इल्ज़ाम हया अथनि। अदालत नैब खां फ़र्द जुर्म बाबति तफ़सील घुरी वरिता। हुकूमत रूपोश जवाबदारनि खे पढ़े वञण जी इजाज़त ॾिए थी ऐं इल्ज़ाम वरी अदलिया ते लॻे थो। मुल्क में सियासी अदम इस्तेहकाम सबबि अदलिया खे घणो कुझु बर्दाश्त करणो पियो आहे। कंहिं बि रूपोश खे रिआयत न ॾींदासीं। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनला जा इश्तिहारी करार ॾिनल जवाबदारनि जी तक़रीर नशर करण बाबति केस में रिमार्क्स। अदालत चयो त परवेज़ मुशर्रफ केस में चई चुका आहियूं त कंहिं बि रूपोश खे रिआयत न मिलंदी। रूपोश पहिरीं अदालत आॾो सरेंडर कनि, पोइ कानूनी हक़नि मां फ़ाइदो खणनि। अदालत दरख़्वास्त गुज़ारनि जे वकीलनि खे दलील मुकमल करण जी हिदायत कंदे ॿुधणी 16 दिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। अल्लाहु अकबर। टंडोला यार वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में क़तल थियल STP अॻवान अल्ताफ़ दिसकानी जी टंडोला यार में तदफ़ीन। जनाज़े नमाज़ अदा में क़ौम परस्त अॻवाननि समेत शहरनि जो वॾो अंग शरीक थियो।
अल्ताफ जसकानी के कत्ल जो टंडवाला यार ए सेक्शन थाने ते 8 जवाबदारों खिलाफ केस भी दाखिल। डॉक्टर कादिर मक्सी टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अल्ताफ जसकानी के सोचियल समझियल साज़िश तहत कत्ल कयो वियो। लसानी तंज़ीम मुलविस थी सघे थी। STP जे मरकज़ी अगवान अल्ताफ जसकानी के कत्ल खिलाफ सिंध के अक्सर शहरन में शटरबंद हड़ताल। डाड़काणो, टंडवाला यार, घोटकी, कंदकोट, तंगवाणी, कशमोर, बदीन, कोटड़ी, टंडो, मोहम्मद खान, टंडो बागो, डिगड़ी, मोरो, मीरपुर साकरो, गौसपुर, जरबार, नसरपुर, नवाब वली मोहम्मद ऐं ॿियनि शहरनि में कारोबार बंद। STP जा मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा, पुलिस जो गश्त जारी। डिगड़ी में गुज़िरियल ॾींहुं छिकताण ऐं हवाई फायरिंग जो STP जे 14 कारकुननि खिलाफ केस दाख़िल कयो वियो। कराची जी मक़ामी अदालत डॉक्टर माहा शाह केस में चालान जमा कराइण लाइ 29 नवंबर ताईं मोहलत ॾेई छॾी। ॿुधणी दौरान जवाबदार वकास ऐं ॿिया पेश थिया। अदालत जांच ऑफिसर सां मुख़ातिब थींदे चयो त हीउ आख़िरी भेरो मोहलत ॾेई रहिया आहियूं। माहा शाह जी मुबैना आपघात जो केस कराची जे गिजरी थाणे ते दाख़िल आहे। दक्षिण वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि जो सिक्योरिटी फोर्सिस जी चेक पोस्ट ते हमिलो, 2 जवान शहीद। ISPR चयो आहे त पाश ज़ियारत वारे इलाइक़े में दहशतगर्दनि गुज़िरियल राति सिक्योरिटी फोर्सिस जे चेक पोस्ट खे निशानो बणायो। फायरिंग में 2 जवान हवालदार मतलूब आलम ऐं सिपाही सलेमान शौकत शहीद थी विया। हिकु अहलकार ज़ख़्मी थी पियो। वाक़े बाद फोर्सिस जो ऑपरेशन जारी। सिंध में रोलू कुतनि जो आज़ार ख़त्म न थियो। हिकु ॾींहं में वधीक 19 ॼणा ॾाढ़जी ज़ख़्मी थी पिया। लाड़काणे में रोलू कुतनि 7 ॿारनि समेत 13 ॼणनि खे ॾाढ़े ज़ख़्मी करे छॾियो। छाछरो जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 5 ॼणा ॾाढ़जी ज़ख़्मी थिया। जाम साहब में बि मासूम नींगरी खे कुते ॾाढ़े ज़ख़्मी कयो। कराची जे इलाइक़े सचल ॻोठ मां गुम थियल सारंग उर्फ सुहेल मीरानी ऐं बशीर शर समेत 4 ॼणनि जी मीरपुर ख़ास मां गिरफ़्तारी ज़ाहिर। DIG CTD उमर शाहिद दावा कई आहे त गिरफ़्तार जवाबदारनि कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 11 हंधनि ते रेंजर्स मथां क्रिकर हमला कया। संदन वास्तो पाबंदी मिलियल तंज़ीम सां आहे। SRA खे रॉ फंडिंग कंदी आहे। डुकारियल ॾेह थर तां मौत टारो न कयो। बुख ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे वधीक 4 मासूम बारवा ज़िंदगी जी जंग हाराए विया। हलंदड़ महीने फ़ौत थियल ॿारनि जो अंग 29 ऐं हलंदड़ साल 684 थी वियो। मिठी ऐं ॿियनि अस्पतालुनि में सहूलियतुनि जी अणहूंद जी शिकायत बदस्तूर बरक़रार। सिंध बलोचिस्तान जे दंग वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग। सहाफ़ी मारिजी वियो। दिलमुराद थाणे जी हद में हथियारबंद प्रेस क्लब बाहुखोसो जे जनरल सेक्रेटरी नूर लंजवानी खे फायरिंग जो निशानो बणाए फरार। पुलिस जो चवणु आहे त 2 धुरनि विच में चोरी मामले तां हलंदड़ तकरार जे नतीजे में सहाफ़ी खे क़त्ल कयो वियो। कोटरे जी वेझो जवाबदार फ़ोन ते ॻाल्हाइण जी तोहमत लॻाए भाॼाई खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ फैज़ल महर में जवाबदार नज़ीर महर शकीरा महर ते कुहाड़नि जा वार कया। वाक़े बाद जवाबदार गिरफ़्तार। मक़तूल औरत जो लाश अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। मलीर जे शेरपा कॉलोनी में वारे इलाइक़े विरोही ॻोठ में हिकु घर मां औरत जो तशद्दुद ऐं फाहो ॾिनल लाश सुञाणप 30 वरनि जी रहमत बीबी तौरु थी। ऐं दादू जी अदालत नायाब नस्ल जी हिरणी खे मारण जो नोटिस वठंदे शिकारनि ते केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। हिरणी शिकार मामले बाबति केस जी ॿुधणी दौरान वाइल्ड लाइफ टीम तरफ़ां रिपोर्ट पेश। ॿुधणी 21 नवंबर ताईं मुलतवी।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स मां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।